कंबर जे बरख बेबाक ऐं दिलेर सहाफ़ी मरहम कामरेड दाऊद सियाल जे एहसास सवाब लाइ प्रेस क्लब कंबर में क़ुरान ख़ानी ऐं ख़ैरात जो इंतज़ाम कयो वियो, जंहिं में ज़िले कंबर शहदादकोट जे मुख़्तलिफ़ प्रेस क्लबनि खां सहाफ़ियुनि ऐं सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि शहरियुनि शिरकत कई। उन मौक़े ते कामरेड दाऊद सियाल जी ज़िंदगी तारीख़ जे आईने में उनवान हेठि हिकु गॾिजाणी पिणु कोठाई वई, जंहिंखे प्रेस क्लब कंबर जे सदर हाजी मुलाबख्श मोगेरी, अब्दुर्रहीम मंगी, हाकिम ख़ासकी अली, मीर मिठल खोसो, महमूद शेख, मंज़ूर चांडियो, इल्ताफ़ ब्रोही, तुफ़ैल अहमद चांडियो, निसार अहमद बुलड़ो, अमाला चांडियो, अहमद अली बुलड़ो, अब्दुल कयूम, फ़हीम जागीरानी, मोहम्मद परल चांडियो, अब्दुल बासित मेमण, इरफान बलोच, इखलाक चांडियो, डॉक्टर इकबाल, यूसुफ ब्रोही, मज़दूर अगान ज़वार गोपांग, लाला वाजिद गोपांग ॿियनि चयो त कामरेड दाऊद सियाल घणनि रुखनि शख़्सियत जो मालिक हुयो, जेको मज़दूरनि ऐं हारियुनि जो अॻुवाण हो, सियासी हलचल जो सरवाण हो। हिननि पंहिंजी सॼी ज़िंदगी ईमानदारी सां सहाफ़ती लॾे सां निभाइदे ग़रीबनि जे आवाज़ खे आला अवाननि ताईं पहुचायो। हिन वधीक चयो त कामरेड जी ओच ते विछोड़ो कंबर जे सहाफ़ी लॾे में वॾो ख़ाल पैदा कयो आहे, जंहिंजो तकिड़ो भरणु मुश्किल आहे। प्रोग्राम में वॻण पखो लालू रोंक शहर जे सहाफ़िन अली गुल मुगेरी, अब्दुल वहीद, बदरुद्दीन, कामरेड तुन्यो ऐं ॿियनि शिरकत कई। काज़ी नियाज़ हुसैन, VNS कंबर।